अच्छा मारा तो यो सॼो झगड़ो मतोई ने छोकरीअ का है तो माना खान बहादुर पंहिंजी जगह ते सही आहे पाण में ठाहियूंगा हिक छोकरीअ जो संग हिकड़े नाले ते करे पोइ फिरी वञण सुठी ॻाल्हि त कान्हे इन्हनि नंगनि ऐं दंगनि तां माण्हू सिर ॾींदा पाइनि त वठंदा पाइनि अबा सही तो चवी तूं बि त नंगनि मथां सिर ॾिबा बि आहिनि वठिबा बि आहिनि पर चाचो छा मुराद बि छा करे छोकिरी हुनखे मजबूर कयो इहो संग फेराइण ते हाणे हिकिड़े पासे पाए ॿिए पासे भित पाणी में टपो ॾे या भित में मथो हणे चाचो अब छोकरीअ खां पुछागा छा कनि हुन छोकरीअ जी रज़ामती पुछनि पोइ त संग कनि बसि ईअं अबा जेतिरे क़दुरु मूंखे सुधा आहे न त छोकिरी चांडरोकीअ खां इन संग जे बारे में उन्हनि पुछो ओॾी महिल त छोकिरी हा कई वरी अलाए हिकिड़ो मथो फिरोस जो फिरी वई पोइ त छोकिरी ग़लति आहे बाबा ॾिस न जेकॾहिं माइटनि छोकिरीअ जो साथ ॾेई खान बहादुर जे छोकिरे खां संग टोड़ायो आहे त असां सिधी नाजाइज़ी चइबी न गुलाम रसूल कीअं हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो बाबा जेकॾहिं छोकिरी चांडरोकी जी जाइ ते असांजी भेण बानू हुजे हा त तूं छा करी या खणी ईअं चओ त शामुरा जी जाइ ते तूं हुजी या मां हुजां पोइ बि छा कयूं आहे तूं ई ॿुधा कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे अधी जेकॾहिं तकलीफ़ में हुजे हा त असां सुख सां हुजूं हा तूं ई खणी ॿुधाए छा कयूं आहे असां सालिया तूं बिल्कुलु सही थो चए बिल्कुलु सही थो चए बाबा इंसान जी जान खां वधीक इंसान जी ज़बान मथां ई थींदी आहे जी अब उन्हनि तो मूंखे चयो पिए त अदी बानू घर में अलाए छो ॾाढी उदास थी रहे बाबा तुंहिंजे चवण खां पोइ मूं अदी खां पुछो वस कयामांसि न को कुझु बि न ॾसियो तोसां भला को हाल वरी असांजी जेका बानू थी आहे न बानू ॾाढी साबरीन ऐं माठिणी छोकिरी आहे बाबा वाह बाबा साबरीन ऐं माठिणी ऐं अदी गुलाम रसूल अदी काॾे वई आहे मूं तोखे घणा चकर चयो आहे गुलाम रसूल त अदी खे अकेलो घर खां ॿाहिरि न वञणु ॾींदो कर पर तुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि वेहे ई नथी हा चयो थमाए न ॿ घड़ियूं जेकॾहिं तूं गॾिजी वेंदे अदी सां गॾु त को लही वेंदे छा ख़बर अथई न वीचार खाइण वारनि जी हा कमीना माण्हू ॻोठ में वतन था धक झलींदा ऐं तूं अदी खे ईअं छॾे ॾे ॿीहर ईअं न कजांइ वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।